सूरा अल फतह रुकू नंबर 2। ऐं पैगम्बर ॿाहिराड़ीअ वारनि मां पोइते रहियल चवंदा त असांखे पंहिंजे घर भातियुनि रुझायो, तंहिं करे असां लाइ बख़्शिश घुर। पंहिंजनि ज़ुबानुनि सां इहा ॻाल्हि चवंदा आहिनि जा उन्हनि जे दिलनि में न आहे। खेनि चओ त जेकॾहिं अल्लाह अव्हां खे ॾुख पहुचाइण जो इरादो करे या अव्हां खे सुख पहुचाइण जो इरादो करे त अल्लाह जे साम्हूं अव्हां लाइ केरु कुझु करे सघे थो। बल्कि जेकी कुझु कंदा आहियो तंहिंजी अल्लाह ख़बर रखंदड़ आहे। बल्कि भाइयों, त पैगम्बर ऐं मोमिन पंहिंजनि घरनि ॾांहुं असली कॾहिं न मोटंदा, ऐं इहो गुमान अव्हां जे दिलनि में चङो करे ॾेखारियो वियो ऐं तमामु मुछड़ो गुमान भाइयों। ऐं अवीं हलाक थियल क़ौम थियो। ऐं जंहिं अल्लाह ऐं संदसि पैगम्बर ते ईमान न आंदो त बेशक असां उन्हनि काफ़िरनि लाइ ॿरंदड़ बाहि तयारु कई आहे। ऐं आसमाननि ऐं ज़मीन जी बादशाही ख़ासि अल्लाह जी आहे। जंहिंखे वणेसि तंहिंखे बख़्शे ऐं जंहिंखे वणेसि तंहिंखे अज़ाब करे, ऐं अल्लाह बख़्शणहार महिरबान आहे। जॾहिं गनीमतुनि जे हथ करण लाइ वेंदव तॾहिं पोइते रहियल चवंदा त असांखे छॾियो त अव्हां सां हलूं। घुरंदा आहिनि त अल्लाह जे वाइदे जी मुख़ालिफ़त कनि। खेनि चओ त असां सां कॾहिं न हलंदव। अहिड़ी तरह अल्लाह अॻे ई फरमाए चुको आहे। पोइ सिघो चवंदा त बल्कि अव्हीं असां सां हसद था करियो, बल्कि हमेशह थोरे खां सवाइ कुझु बि न सम्झंदा हुआ। ऐं पैगम्बर पोइते रहियलनि ॿाहिराड़ीअ वारनि खे चओ त सख़्तु वेढ़ वारी क़ौम जी जंग ॾांहुं अव्हीं सिघो सॼा वेंदव जो साणनि वेढ़ कंदव त उहे मुस्लमान थींदा। पोइ जेकॾहिं चयो मञींदव त अल्लाह अव्हां खे चङो अजुर ॾींदो। ऐं जेकॾहिं ईअं फिरंदव जीअं अव्हीं हिन खां अॻु फिरिया हुयव त अल्लाह अव्हां खे ॾुखोईंदड़ अज़ाब जी सज़ा ॾींदो। जिहाद जे रहण खां न की अंधे ते को गुनाह आहे, ऐं न की मंडे ते को गुनाह आहे, ऐं न की बीमार ते को गुनाह आहे। ऐं जेको अल्लाह ऐं संदसि पैगम्बर जो चयो मञींदो तंहिंखे अल्लाह अहिड़नि बाग़नि में दाख़िल कंदो जिन जे हेठां वाहियूं पियूं वहनि, ऐं जेको फिरंदो तंहिंखे ॾुखोईंदड़ अज़ाब जी सज़ा ॾींदो।